खिपरे में औरत पारां ॾेर ते मुबैना लॼालुट करण ऐं मुड़ुस ते पेशे लाइ ज़ोर भरण जो इल्ज़ाम हयो आहे। खिपरे में भील कॉलोनीअ जी रहवासी शादीशुदा औरत सारां ॾेर ते मुबैना लॼालुट जो इल्ज़ाम हणंदे खिपरो थाणे ते दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। उन मौके ते औरत जे वारसनि राणोमल भील, गोवर्धन भील, मूमल ऐं ॿियनि दाहींदे चयो त कुझु साल अॻु असां पंहिंजी न्याणी सारा जी शादी राजा भील सां कराई हुई, जेको हाणे पंहिंजी घरवारीअ ते बदपेशे लाइ ज़ोर विझे थो ऐं उन ते रोज़ानी तशद्दुद करे थो। हुननि वधीक चयो त अहिड़ी अदाह असां भील बिरादरी जे मोज़ज़नि खे पिण ॾिनी आहे, पर केर बि असांजी मदद करण लाइ तयार न आहे ऐं असां हाणे जॾहिं पंहिंजी न्याणी वापसि करण जो जवाब ॾिनो आहे त ॼाणायल माण्हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन मौके ते औरत सारा इल्ज़ाम हणंदे चयो त ॾेर 6 महीननि खां लॼ लुटींदो रहियो आहे, जंहिंजी तव्हां मुड़ुस खे ॾिनी त उन तशद्दुद करे घरां कढी छॾियो आहे। एहतियात कंदड़ डीआईजी शहीद बेनज़ीराबाद ऐं एसएसपी सांगड़ खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk